अमा मां तुझो दुश्मन न आहियां, मां तुझी भलाई तो चाहियां। ऐं ने तुझी जिद जे करे असां सभु सूरन में अची विया आहियूं। रुगो मां न, तुझी मां बि सूरन में आ, ऐं उन सां गॾु मूसा ऐं उनजी आका बि सूरन में आ। अमा तूं ॻाल्हि खे समझी छो नथी? नवाब खान ॿिए सां तोखे शादी करण कोन ॾींदो। तूं न्याणीअ खे वधीक बेज़ार न कर। डॉक्टरनि चयो आहे त हिनखे आराम करण ॾियो। अजायो हिनखे परेशान न कर, न त हीअ चरी थी वेंदी। ही चरी छा थींदी? हिन त असांखे चरियो करे छॾियो आ, असांखे सूरन में हिन विझी छॾियो आ। तूं चरियो न थी, होश न विञाए। हिनखे मां सम्झायां थी पई। जेकर तूं हिनखे सम्झाई हा न त एॾो कदम कोन खणे हा, पर तूं रंदई हुनखे विठी बाजू ॾियई चोरी, बूढ़े खे बाह पई है ॾाठ। पोइ भला खण बंदूक, कर सभिनीनि खे पूरो। कन खोले ॻाल्हि ॿुधो। जेकर हिन दफ़े तव्हां का बि ग़लती कई आ मां थी, तव्हां ॿिन्ही खे बंदूक हणी त पूरो कंदुसि। लीमो मिठनि सां मिठो आ ऐं खटनि सां खटो आ। कन खोले ॻाल्हि ॿुधी छॾियो। हा चाचा साईं सोचूं त लाला जी अस्पताल मां ठीक थींदो त हिकिड़ी वॾी ख़ैरात कजे, पर सच पुछो त हिन वक़्तु अहिड़ो त जुड़जी वियो आहे जो तर जेतिरी बि विथी नाहे। हिन लाइ सोचूं त कुछ पैसा ॾेई जावां। अची ₹1,00,000 खन अथव, रखो पाण। तुंहिंजा अॻिमें असांजे मथां एहसान आहे। हाणे हीअ ₹1,00,000 वठी छा कंदासीं? चाचा लाला अॼु शाम ताईं घर पहुची वेंदो। पाड़े जे ग़रीब गुरबनि में ही पैसा विराए लाले जे सिर जो सदको कढी छॾिजो। अची वठो। सचो बा, अॼु मुंहिंजो लाला घर अची वेंदो? हाँ चाची, अस्पताल मां त निकिरी चुका है। हेसि ताईं पहुचंदे 4-5 कलाक लॻी वेंदा। बस इजो पहुचण वारा हूंदा। अल्लाह साईं जा लख करम आहिनि जो मुंहिंजो लाला ख़ैर सां मोटियो थो अचे। इन ही करे त चवां थो चाची त तव्हां पंहिंजे हथनि सां सौट जे सिर जो सदको करे छॾिजो। नई ज़िंदगी त मिली आहे मुंहिंजे शींहं जहिड़े सौट खे। चङो चाचा, सौट वारा अचनि त पोइ मां बि चकर ॾियां। ठीकु आहे असां भाउ जीअं लाला खे सजावल भाईंदो आहे। अलाह करे सदाईं हिन जी जोड़ी सलामत रहे। आमीन। जेकर जेल में मरी पियुसि न ख़ैर आहे, पर जे ॿाहिरि निकितुसि न हाणे नवाब कोन बचंदो। ठीकु आहे मूंसां, मुंहिंजे लाइ कहिड़ो कमु आहे? सुभाणे तूं वञी सिजावल ख़ान सां मिल जाए, मुंहिंजा सलाम ॾिजो ऐं हुन सां पूरी हक़ीक़त कजो। ॾिसो त सिजावल छा थो करे। सही आहे मूंसां, मां सिजावल सां मिली वधीक तव्हांखे हवालु सुभाणे पहुचां। ठीकु आहे मुराद, चऊं मां। सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।